नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भरीकार आऊं संझा सैयद आऊं बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ CCI जो इजलास अॼु थींदो। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि खे इजलास में शिरकत की दावत। इजलास में ओपोज़िशन की हिकमत अमली बाबति आगाह कयो वेंदो। पाणी जी विर्छ वारे मामले ते भी गौर थींदो। इमरान खान बजट में 700 अरब रुपयनि जा टैक्स लगाए छॾिया। एक साल में आम माण्हुनि जी आमदनी 17% घटिजी वई। महांगाई तब्दीली जो असुल चेहरो आहे। DP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे तो आम वापे वारी शयूं 25% महांगी थी वयूं आहिनि। इमरान खान चयो अज़ीज़ हमवतनो मुल्क तरक्की करे पियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। वायरस के वधीक 44 मरीज़ फौत थी विया। फौतन जो अंग वधी 21,874 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,119 नवां केस ज़ाहिर। कौमी असम्बली के इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ की तकरीर दौरान बीहर गोड़। हुकूमती और अपोजिशन मेंबर एक बे ते सैनिटाइजर की बोतलूं चलाइन। बोतल लगन सबब हुकूमती मेंबर अकरम चीमा ज़ख्मी। स्पीकर असद कैसद चयो है तो अपोजिशन और हुकूमत जा मेंबर पाण में मामला तय कन। मामला तय न थियण ताईं इजलास न हलाईंदासीं। शहबाज शरीफ जो चवणु है तो गुज़िरियल ॾींहुं इमरान खान के चवण ते मेंबरनि गारगन कई। स्पीकर साहब तव्हांजो फर्ज़ हो तो सब कुछ करण खां रोकियो हाँ। स्पीकर असम्बली में थियल हंगामे ते एक्शन वठंदे 7 असम्बली मेंबरनि की पार्लियामेंट हाउस में अचण ते पाबंदी लगाए छॾी। पाबंदी लगायल में तहरीक इंसाफ और न्यू लीग जा 3 मेंबर शामिल। PP जो 1 मेंबर शामिल। गडियल ओपोजिशन कौमी असम्बली के स्पीकर असद कैसर खिलाफ बेतमादी जी रिथ आणण ते इतफ़ाक़ करे वरितो। स्पीकर खिलाफ बेतमादी जी रिथ आणण लाइ कमेटी क़ाइमु कई वई। कमेटी में शाज़िया मरी, नवीद कमर, राजा परवेज़ अशरफ, अयाज सादिक, राणा सनावला, दावर खान मेंबर हूंदा। ओपोजिशन अखबारनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं जमहूरियत की तारीख़ में कारी तरीन ॾींहुं की हैसियत रखे थो। स्पीकर पंहिंजो आइनी, कानूनी, जमहूरी ऐं पार्लियामानी ज़िम्मेवारियूं अंजाम ॾियण में मुकम्मल तौर नाकाम रहियो। स्पीकर ऐवान के हर मेंबर जो मुहाफ़िज़ ऐं निगहबान हूंदो आहे, पर असद कैसर इहो फ़र्ज़ निभाइण जे अहल नाहे। सिंध के को बियो न पर पाण हलाए रहियो आहियां। जजन जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि। नसला टावर और अलादीन पार्क ते अदावत की इजाज़त सिंध हुकूमत न पर KMC ॾिनी हुई। असां अदालती हुकुम ते अमल करे रहिया आहियूं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सिंध की बजट के रद्द कंदड़ MQM के कराची की अवाम 2008 में रद्द करे चुको है। खेनि इस्तेमाल किया वञे। असांजी कोशिश है तो जेकॾहिं घड़ी ज़रूरत न पवे तो नवा ज़िला न ठाहींदासीं। बजट में कराची की नई रिथण लाइ 110 अरब रुपया रखिया विया आहिनि ऐं शहर में अॻु बि 991 अरब रुपयनि जा 77 मनसूबा जारी आहिनि। जेतिरा कम सिंध हुकूमत कया आहिनि कंहिं बि सूबे में न थिया आहिनि। बिबरलोए वेझो ॻोठ शाहलदाणी में घरू तकरार तां भेणवे हथां सालो क़तल। जवाबदार सैयद ज़ाहिद शाह गोलियूं हणी सुभान शाह के क़तल कयो। दौलतपुर में सिंगरा मोरी लग पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबलो। 2 हथियारबंद ज़ख्मी। ज़ख्मी थियल हथियारबंदनि में अलाए बचाए चौहान ऐं अब्दुल रज़ाक जट शामिल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल हथियारबंदनि जे कब्ज़े मां हथियार हथिकिया आहिनि। सिंध के मुख्तलिफ़ शहर में बरसात। मौसम खुशगवार। ठुल, मुबारकपुर, गढ़ी खैरो, दरिया खान मरी, खिपरो, टनोमीर अली, मियाँ साहब, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में बरसात जो वसकारो।